adjoint of न्यू टॉपिक्स आहिनि लिखंदा हलो। अखर सम्झ न अचे पुछो भले। हाँ हाँ थी वियो। अच्छा मां ये हल कयां थो, जिन जो सही हुजे सही कनि। सही आहे। तो ए जो डिटर्मिनेंट वठंदासीं। सो ए जे डिटर्मिनेंट में छा थींदो 2 3 0 6। तो 6 खे कंहिंसां मल्टीप्लाई कंदासीं 2 सां, त रिज़ल्ट ईंदी 12। उन खां पोइ माइनस ऐं 3 खे 0 सां, त उहो 0 जवाबु थींदो। त मतिलबु त रिज़ल्ट छा आई 12। त ए जो डिटर्मिनेंट मिलियो घणो मिलियो 12 मिलियो। अहिड़े लिए असांजी सेकेंड इहा आहे त इन जो डिटर्मिनेंट वठंदासीं त डायरेक्ट ॿुधाए थो छॾियां त 6 खे 0 सां कंदासीं त 0 ऐं माइनस लॻाए पोइ 4 खे 5 सां कंदासीं त 4 5 20। त रिज़ल्ट घणी आई -20। त ए जो डिटर्मिनेंट ई मिलियो ऐं बी जो डिटर्मिनेंट -20 मिलियो। ए प्लस बी करिणो आहे। सो ए प्लस बी करिणो आहे त सेम पोज़ीशन वारो सेम सां ई एड थींदो। मतिलबु जेकी पोज़ीशन 2 जी आहे ऐं हिन 0 जी पोज़ीशन सेम आहे त 2 + 0 2 ई थींदो। ऐं उन खां पोइ छा थींदो 3 ऐं 9 4 जी सेम पोज़ीशन आहे 3 + 4 7 थींदो। ऐं उन खां पोइ आहे 0 ऐं 5 जी सेम आहे 5 रहंदो ऐं 6 ऐं 6 थींदा 12। त हीअ थी वियो ए प्लस बी। जंहिंजो सही आहे उहो सही कनि, जिन खे सम्झ न आयो आहे त उहे ट्राए कनि नहीं सी कनि वरी। सही आहे। अच्छा हीअ लिखंदा हलो हीअ टॉपिक। सिंगुलर मैट्रिक्स D = 0, नॉन सिंगुलर मैट्रिक्स D ≠ 0। उन खां पोइ एडजॉइंट आहे, एडजॉइंट ऑफ मैट्रिक्स ए मैट्रिक्स आहे, हिन जो ADJ लिखियो आहे। हीअ लिखंदा हलो मां सम्झायां आख़िर में सभई लिखो। न फ़िलहाल लिखो सम्झाईंदुसि। अच्छा टॉपिक है सिंगुलर मैट्रिक्स। अॻे क्लास में डिस्कस करायो तो सिंगुलर मैट्रिक्स छा आहे। तो सिंगुलर मैट्रिक्स अहिड़ी मैट्रिक्स जिन जो डिटर्मिनेंट छा थी वञे 0 थी वञे। अहिड़ी मैट्रिक्स जिन जो डिटर्मिनेंट 0 थी वञे त उनखे सिंगुलर मैट्रिक्स। उन खां पोइ सेकेंड आहे नॉन सिंगुलर मैट्रिक्स। अहिड़ी मैट्रिक्स जिन जो डिटर्मिनेंट 0 न थिए। मिसाल जे तौर ते जीअं अॻियूं मैट्रिक्स ॾिनियूंसीं त उनजो डिटर्मिनेंट 0 कोन थिए थो। जंहिंजो डिटर्मिनेंट 0 थिए थो सिंगुलर, जंहिंजो डिटर्मिनेंट 0 न थिए थो आहे नॉन सिंगुलर मैट्रिक्स ईंदी। उन खां पोइ न्यू टॉपिक आहे एडजॉइंट ऑफ मैट्रिक्स। त कंहिं मैट्रिक्स जो एडजॉइंट कीअं मालूम थींदो आहे। सो का मैट्रिक्स ॾिनल आहे फॉर एग्जांपल 2 3 4 5 मैट्रिक्स ॾिनल आहे। इन जो एडजॉइंट कंदासीं त एडजॉइंट खे डिनोट कंहिं मैट्रिक्स जो एडजॉइंट मालूम खपो न, त उनखे हीअं लिखिबो ADJ। सही आहे। ADJ माना एडजॉइंट कंहिंजो कहिड़ी मैट्रिक्स जो ए मैट्रिक्स जो। मैट्रिक्स जो जेको नालो हूंदो हिते लिखंदासीं। त हिन मैट्रिक्स जो नालो छा आहे ए आहे। त हिन मैट्रिक्स जो जेको एडजॉइंट वठंदासीं त ADJ ऑफ ए। त एडजॉइंट कीअं थींदो, हीअ जेको एलिमेंट आहे हेॾां हलियो ईंदो ऐं हीअ एलिमेंट हेॾां हलियो वेंदो। त 5 हिन जॻह ते पोज़ीशन ते अची वेंदो ऐं 2 हिन पोज़ीशन ते अची वेंदो। उन खां पोइ हेॾां 3 आहे हेॾां 4 आहे। इन जी निशानियूं आहिनि उनखे चेंज करे थींदासीं। अगरि पॉज़िटिव आहिनि त नेगेटिव, नेगेटिव आहिनि त पॉज़िटिव करे थींदासीं। त 3 पॉज़िटिव आहे त माइनस में ले लो, 4 हिते पॉज़िटिव आहे त माइनस में ले लो। त हिन मैट्रिक्स जो जेको एडजॉइंट मिलियो उहो हीअ मिलियो। एनी अदर एग्जांपल। बी मैट्रिक्स आहे 4 5 6 2। अच्छा ये माइनस में 5 दिया। अच्छा हिन मैट्रिक्स जो जेको एडजॉइंट मालूम कंदासीं त एडजॉइंट ऑफ B इज इक्वल टू 2 हेॾां हलिया वेंदा ऐं 4 हेॾां हलिया वेंदा
इन जी निशानी चेंज कंदासीं, माइनस आहे त प्लस में 5, 6 प्लस में आहे न -6, त इहो मैट्रिक्स जो एडजॉइंट थींदो। कंहिं मैट्रिक्स जो एडजॉइंट मालूम कंदासीं त पोइ ईअं कंदासीं। त सिंगुलर मैट्रिक्स सम्झ में आई? एनी क्वेश्चन? सिंगुलर मैट्रिक्स छा आहे त जंहिंजो डिटरमिनेंट 0 अचे त सिंगुलर आहे, जंहिंजो डिटरमिनेंट 0 न अचे त उहा नॉन सिंगुलर मैट्रिक्स आहे। अच्छा, लास्ट में क्वेश्चन कयो त अहिड़ियूं ॿ मैट्रिक्स ॿुधायो जंहिंजो डिटरमिनेंट 0 थींदो ई कोन। स्केलर मैट्रिक्स ऐं ॿी यूनिट मैट्रिक्स। स्केलर मैट्रिक्स ऐं यूनिट मैट्रिक्स जो डिटरमिनेंट कॾहिं 0 थींदो ई कोन। माना इन जो मक़सदु त स्केलर ऐं यूनिट मैट्रिक्स जेकी आहे उहा नॉन सिंगुलर आहे। सिर्फ़ु टॉपिक खे सम्झणो आहे, हिसाब खे हल वग़ैरह हिन में न आहे, सिर्फ़ु टॉपिक खे सम्झणो आहे। त टॉपिक में हीअ शइ हीअं आहे, उन मां क्वेश्चन मां कढी ईंदुसि त क्वेश्चन कीअं निकिरंदा। सही आहे? त यूनिट मैट्रिक्स मिसाल जे तौर 1 0 0 1, हिन जो डिटरमिनेंट चेक कंदो त 1 खे मल्टीप्लाई कंदो 1 सां 1, 0 खे 0, 0 त मीन्स 1, त हीअ नॉन सिंगुलर आहे। सही आहे? त हिन डिटरमिनेंट 0 कोन थो थिए। अहिड़े लिहाज़ सां स्केलर मैट्रिक्स आहे 2 3 4 0 0 2, हीअ स्केलर मैट्रिक्स आहे त हिन जो डिटरमिनेंट छा ईंदो? 4 ईंदो। त स्केलर मैट्रिक्स यूनिट मैट्रिक्स जो डिटरमिनेंट 0 न थींदो। कंहिंजो? यूनिट मैट्रिक्स जो जेको एडजॉइंट आहे, यूनिट मैट्रिक्स जो एडजॉइंट जो सेम ई रहंदो। हा, इहो हिकिड़े क़िस्म जो क्वेश्चन आहे त कहिड़ियूं अहिड़ियूं मैट्रिक्स ॿुधायो जंहिंजो एडजॉइंट मालूम कयूं त उहो साॻी रहे, त उहो मां सम्झायां थो, नोट में सम्झायां थो। एडजॉइंट सम्झ में अची वई त हीउ नंबर हेॾां हलियो ईंदो, हीउ नंबर हेॾां हलियो ईंदो, ऐं हिन में जी निशानी चेंज कंदासीं त हुनखे चवंदासीं एडजॉइंट। हाणे हिकिड़ो नोट आहे त अहिड़ी मैट्रिक्स या अहिड़ी मैट्रिक्स या अहिड़ो डिटरमिनेंट जंहिंजा हिकिड़ी रो 0 थी वञे, हिकिड़ी रो सॼी छा थी वञे? 0 थी वञे, त पोइ उनजो डिटरमिनेंट छा थींदो? त पोइ उनजो डिटरमिनेंट डायरेक्टली छा ॿुधाईंदासीं? 0 ॿुधाईंदासीं। सही आहे? हिकिड़ी कंहिं का मैट्रिक्स हुजे, उनजी हिकिड़ी रो 0 थी वञे या हिकिड़ो कॉलम 0 थी वञे, त उनखे हल करण जी ज़रूरत न आहे, उन्हनि सभिनी जो डिटरमिनेंट छा थींदो? 0 थींदो। त क्वेश्चन ईअं अची सघे थो डायरेक्टली ईअं, त हिन जो डिटरमिनेंट छा थींदो? त तव्हां डायरेक्टली 0 की क्लिक कंदो। सही आहे न? उनखे फिल कंदो, त हल करण हिन में ज़रूरत न आहे। त इहा हिकिड़ी क़िस्म जी प्रॉपर्टी आहे। सही आहे? त रो 0 थी वञे या कॉलम हिकिड़ो 0 थी वञे त हुनजो डिटरमिनेंट 0 थींदो। अच्छा, उन खां पोइ एडजॉइंट लिखियो अथमि, इज़ डिनोटेड बाय। एडजॉइंट खे लिखियो कीअं वेंदो आहे, उनजी डिनोटेशन छा आहे? त उनजी डिनोटेशन जेकी आहे ADJ ऑफ A, त उनखे ADJ ऐं जेकी मैट्रिक्स हूंदी उहो नालो लिखंदासीं। सही आहे? सो सम्झ में आयो इन क्वेश्चन? पोइ यार नो क्वेश्चन? अच्छा, हलो ठीकु आहे। मूंखे ॿुधायो, हाणे मां क्वेश्चन ॾियां थो, तव्हांखे जवाबु ॾियणो आहे। ऐं एडजॉइंट मां क्वेश्चन कढां थो, ADJ ऑफ कंहिं मैट्रिक्स जो एडजॉइंट मालूम करे वरी दोबारा वरी हुन जो एडजॉइंट मालूम करिणो आहे, त रिज़ल्ट छा ईंदी? त उहा साॻी मैट्रिक्स A ईंदी। सही आहे न? त MCQs ईअं बि थी सघे थो त कंहिं मैट्रिक्स जो एडजॉइंट मालूम करे वरी दोबारा वरी हुन जो एडजॉइंट मालूम कंदो त रिज़ल्ट साॻी ईंदी, माना उहा मैट्रिक्स पाण अची वेंदी। त पोइ हुन में एडजॉइंट मालूम करे वरी दोबारा एडजॉइंट करे त सेम मैट्रिक्स मिलंदी। सही आहे न? त हिनखे वरी रिप्लेस कंदो, हीअ हेॾां हली वेंदो, हेॾां हली वेंदो, वरी पॉज़िटिव थींदो, हीअ पॉज़िटिव वापसि साॻी। सही आहे? अच्छा, ठीकु आहे। हीअ ठाहियूं, नोट करणो हुजे नोट कंदा हलो। अच्छा, स्केलर मैट्रिक्स ऐं यूनिट मैट्रिक्स जो जेको आहे एडजॉइंट छा थींदो आहे? सो हिते मां लिखां थो हिकिड़ी 2 0 0 2। हीअ जेकी मैट्रिक्स आहे हीअ स्केलर मैट्रिक्स आहे। जेकॾहिं हिन जो एडजॉइंट मालूम कयां त एडजॉइंट ऑफ A इज़ इक्वल टू, हीअ हेॾां शिफ्ट थींदो 2, हेॾां हीअ शिफ्ट हेॾां थींदो 0 जे अॻियां निशानी हणण जी ज़रूरत न आहे। त 0 जे अॻियां जेकॾहिं प्लस हणो, 0 जे अॻियां माइनस हणो, या रिज़ल्ट वरी 0 ई रहंदी। सही आहे न? 0 जे अॻियां प्लस हणो या माइनस हणो, रिज़ल्ट 0 ई रहंदी। त पोइ हिते 0 0 मतिलबु त स्केलर मैट्रिक्स जो एडजॉइंट उहा मैट्रिक्स पाण ई अची वेंदी, माना हुनजे एडजॉइंट कढण सां हुन ते फ़र्क़ु कोन पवंदो। आई ॻाल्हि सम्झ में? त स्केलर मैट्रिक्स हुजे चाहे उहा यूनिट मैट्रिक्स हुजे, त नोट में लिखंदा वञो की पॉइंट्स अथव। सही आहे न? त स्केलर मैट्रिक्स जो जेको एडजॉइंट मालूम कंदासीं उहा मैट्रिक्स पाण ई ईंदी, उन ते को फ़र्क़ु कोन पवंदो। ऐं यूनिट मैट्रिक्स, त यूनिट मैट्रिक्स 1 0 0 1, त हीअ अहिड़ी मैट्रिक्स आहे जेकॾहिं इन जो बि तव्हां एडजॉइंट मालूम कंदो त इहा मैट्रिक्स हीअ पाण ई ईंदी। जीअं स्केलर सां चयो हीअ साॻियो थींदो। त माना ॿ मैट्रिक्सिस आहिनि, स्केलर ऐं यूनिट मैट्रिक्स, जंहिंजो डिटरमिनेंट बि 0 कोन थींदो ऐं हिन जो एडजॉइंट बि सेम ई रहंदो, माना हिन ते को फ़र्क़ु कोन पवंदो। त अहिड़े क़िस्म हिनखे प्रॉपर्टीज़ आहिनि, ईअं सम्झो, या की पॉइंट्स आहिनि या नोट आहिनि। घणियूं
अच्छा उन खां पोइ आहे ट्रांसपोज ऑफ मैट्रिक्स, लिखो ट्रांसपोज ऑफ मैट्रिक्स। मैट्रिक्स लिखा बदे मां 1 2 3 4। अच्छा डेफिनेशन इनकी कोन थो लिखां, सिर्फ़ु तव्हांखे कॉन्सेप्ट सम्झायां थो, सिर्फ़ु कॉन्सेप्ट खे ॾिसणो आहे, सही आहे न। ऐं यादि रखिणो आहे त ट्रांसपोज में थींदो छा आहे। सो ये मैट्रिक्स आहे 1 2 3 4, इन जो ट्रांसपोज कंदासीं त उन जी डिनोटेशन हीअ अथव, ॾिसी छॾियो इन जी डिनोटेशन। इन जी डिनोटेशन डिफरेंट डिफरेंट बुक्स में हीअं आहे, इनखे हीअं बि लिखी सघूं था, इनखे हीअं बि लिखी सघूं था। त इनखे चवंदासीं ट्रांसपोज ऑफ मैट्रिक्स, TRANSPOZ, ट्रांसपोज ऑफ मैट्रिक्स। त इन जो ट्रांसपोज कंदासीं त छा कंदासीं, लिखंदासीं ए जो ट्रांसपोज इज इक्वल टू, ॾिसो हेॾा हाणे ट्रांसपोज में छा कंदासीं, जेके रोज़ आहिनि हिन में घणियूं रोज़ आहिनि, 2 रो आहिनि, त इन रो खे खणी कॉलम में शिफ्ट कंदासीं, माना पहिरीं रो खे कॉलम में लिखंदासीं, ईअं हीअ ॿी रो आहे हिनखे कॉलम में लिखंदासीं, सही आहे। त हिनजो छा थी वियो, ट्रांसपोज थी वियो। त कंहिं मैट्रिक्स जो जेको ट्रांसपोज मालूम कबो त हुनजा जेके रोज़ खे कन्वर्ट कंदासीं छा, कॉलम्स में, रो खे कन्वर्ट कंदासीं कॉलम्स में, त हुनखे ट्रांसपोज कंदासीं। अच्छा जेकॾहिं दुबारा वरी हिन जो ट्रांसपोज कयां, ए जो ट्रांसपोज जो वरी दुबारा ट्रांसपोज, त रिज़ल्ट मिलंदी ए। ई बि MCQs अथव, ए जो ट्रांसपोज जो होल ट्रांसपोज जवाब छा ईंदो, ऑप्शन में हूंदो हीअं, सही आहे। ऑप्शन में तव्हांखे ईअं मिलंदा, नंबर 1 आहे ए मैट्रिक्स, नंबर 2 आहे बी मैट्रिक्स, नंबर C आहे C मैट्रिक्स, ऐं नंबर D आहे नन। त जेको रिज़ल्ट हूंदी हुन ते चेक कंदो, सही आहे न, जेकी मैट्रिक्स मिलियल हूंदी हुन जे हवाले सां, सही आहे न। त ए जो ट्रांसपोज जो होल ट्रांसपोज छा ईंदो, उहो पाण मैट्रिक्स ई ईंदी। अच्छा हाणे हिन जो दुबारा वरी ट्रांसपोज करणु सेखारियां थो, त दुबारा वरी कीअं ट्रांसपोज थींदो। सो ॾिसो हेॾा ट्रांसपोज कंदासीं त हीअ छा आहे, रो आहे, इनखे कॉलम में लिखंदासीं 1 3, हीअ बि छा आहे, रो आहे, इनखे कॉलम में लिखंदासीं 2 4। त इन जो दुबारा जिन में ट्रांसपोज कयोसीं त साॻी मैट्रिक्स पाण ई मिली, ॾिसो भले, सही आहे। त कंहिं मैट्रिक्स जो ट्रांसपोज कयूं, वरी हुन दुबारा जिन में ट्रांसपोज कंदासीं त उहा मैट्रिक्स पाण ई मिलंदी, सही आहे, ठीकु आहे। कन्वर्ट न, इन जो ई ट्रांसपोज कयो आहे वरी, माना फॉर एग्जाम्पल ही मैट्रिक्स आहे, हिन जो ट्रांसपोज कई, वरी दुबारा वरी ट्रांसपोज कई त सिधी बीहंदी, सही आहे न, वापसि साॻी उहा मैट्रिक्स। जीअं तव्हां सेटन में पढ़ियो आहे, ए कॉम्प्लीमेंट जो होल कॉम्प्लीमेंट पढ़ियो आहे, सही आहे। अच्छा ॿियो नोट आहे, नोट आहे जेकॾहिं स्केलर मैट्रिक्स आहे, ठीकु आहे, हिते ठीकु आहे, का बि स्केलर मैट्रिक्स आहे ऐं इन सां को फिक्स नंबर मल्टीप्लाई कयां, पोइ स्केलर रहंदी कान रहंदी। स्केलर मल्टीप्लिकेशन टॉपिक शुरू में पढ़ायो, ठीकु आहे न। ये स्केलर मैट्रिक्स आहे, इन सां को नंबर फिक्स मल्टीप्लाई कयां हिन मैट्रिक्स सां, त पोइ ये स्केलर मैट्रिक्स रहंदी या का ॿी शइ थी वेंदी। त इहो टॉपिक मां पढ़ायो ऑलरेडी। मिसाल तव्हां चवां थो 2a मालूम कयो, त 2 हिन सॼी मैट्रिक्स सां छा कंदो, ज़र्ब कराईंदो, त लिखंदो 2a इज़ इक्वल टू, हीअ थींदो 4 0 0 4। ॾिसो ज़र्ब करण खां पोइ बि स्केलर ई रही, सही आहे न। त अहिड़ी में स्केलर मैट्रिक्स हुजे, उन सां को फिक्स नंबर मल्टीप्लाई कंदो तॾहिं बि उहा स्केलर ई रहंदी, उन ते फ़र्क़ु कोन पवंदो, सही आहे न। अहिड़े लिहाज़ सां एनी अदर एग्जाम्पल 1 0 0 1, मिसाल जे तौर इहा यूनिट मैट्रिक्स आहे, ठीकु आहे न, हीअ यूनिट मैट्रिक्स आहे। जेकॾहिं मां चवां हिन सां 3 मल्टीप्लाई कयो, जॾहिं ही 3 मल्टीप्लाई कंदो पोइ यूनिट रहंदी कान रहंदी, पोइ यूनिट कान रहंदी, सही आहे। छा में कन्वर्ट थी वेंदी, पोइ इहा स्केलर में कन्वर्ट थी वेंदी। सो मल्टीप्लाई कयो हिन सां 3, त 3a इज़ इक्वल टू 3 1 सां मल्टीप्लाई कंदो 3 0 0, 3 1 सां मल्टीप्लाई कंदो 3 थींदो। त ॾिसो हाणे छा में कन्वर्ट थी वई, स्केलर में कन्वर्ट थी वई। माना हिन चवण जो मक़सदु त स्केलर सां को फिक्स नंबर मल्टीप्लाई कंदासीं त उहा स्केलर सेम ई रहंदी, पर जेकॾहिं उहा यूनिट मैट्रिक्स सां को फिक्स नंबर मल्टीप्लाई कंदासीं त पोइ यूनिट न रहंदी, पोइ उहा कन्वर्ट थी वेंदी स्केलर मैट्रिक्स में, सही आहे। त MCQs तव्हांजे अॻियां आहिनि, बसि सवाल ईंदो तव्हां सम्झी ईंदो, सही आहे। ॿ नोट इहे आहिनि त रो 0 थी वञे या कॉलम 0 थी वञे त हुन मैट्रिक्स जो डिटरमिनेंट छा थींदो, 0 थी वेंदो, माना हुनखे हल करण जी ज़रूरत न आहे, बसि डायरेक्ट ख़बर आहे असांखे त 2 रो या हिकिड़ो रो या कॉलम 0 थी वञे त मैट्रिक्स जो डिटरमिनेंट जेको थींदो उहो 0 थींदो। एनी क्वेश्चन, नो क्वेश्चन।
अच्छा ये MCQ जे हवाले सां साॻियो ई हिकिड़ो क्वेश्चन आहे 2061 अच्छा बी मैट्रिक्स आहे -2 3 -4 -9 अच्छा हिन मैट्रिसिस जी A+B करे ॾेखारियो ऐं A-B करे ॾेखारियो छो जो मूं जेके सवाल पढ़ाया आहिनि उन्हनि में माइनस नंबर मूं कोन खयां आहिनि सिंपल पॉजिटिव नंबर खयां आहिनि उन्हनि जी कट तव्हांखे सेखारी आहे जोड़ सेखारियो आहे पर हीअ मैट्रिक्स ऐं हिन मैट्रिक्स में फ़र्क़ु आहे छो जो नंबर मूं नेगेटिव खणी छॾिया आहिनि सही आहे त हिन जी एडिशन कीअं थींदी हिन जी सब्ट्रैक्शन कीअं थींदी इहो कयो A+B था कयूं ॾिसो हेॾां A+B कीअं कंदासीं सेम एलिमेंट सेम सां जोड़ कंदासीं सही आहे न सो ॾिसो हेॾां 2 कंहिंसां ऐड थींदो 2 सां पर हिते 2 नेगेटिव आहे त 2 2 में कैंसिल थींदो रिज़ल्ट छा ईंदी 0 थींदी 0 कंहिंसां ऐड थींदो 3 सां 3 + 0 3 थी ईंदो उन खां पोइ हिते छा आहे 6 आहे 6 - 4 सां त सब्ट्रैक्ट कंदासीं त 2 बीहंदो ऐं 1 आहे हिते छा आहे -5 आहे त 1 मां जॾहिं -5 ईंदो त -4 बचंदो त हे जेको आहे A+B थी वई वरी हुन खां पोइ A-B कंदासीं त A-B त 2 मां छा सब्ट्रैक्ट कंदासीं -2 त जॾहिं 2 मां माइनस कंदुसि -2 त माइनस इंटू माइनस प्लस त 2 + 2 = 4 त इहे तव्हांखे शायदि यादि पढ़ियल न लाहींदा आहिनि त माइनस खे मल्टीप्लाई खां पोइ माइनस सां रिज़ल्ट ईंदी पॉज़िटिव ऐं प्लस खे ज़रब कयां माइनस सां रिज़ल्ट ईंदी माइनस माना प्लस ऐं माइनस जॾहिं पंहिंजे पाण में ज़रब हमेशह रिज़ल्ट माइनस ई ईंदी ऐं माइनस खे ज़रब कयां प्लस सां त रिज़ल्ट छा ईंदी माइनस ऐं प्लस खे ज़रब कयां प्लस सां त रिज़ल्ट हमेशह प्लस ईंदी त हीअ ॿ डिफरेंट आहिनि ऐं हीअ ॿ डिफरेंट आहिनि माना प्लस ऐं माइनस मल्टीप्लाई थींदा त रिज़ल्ट माइनस में ईंदी सो माइनस इंटू माइनस त प्लस 4 थी ईंदो उन खां पोइ 0 मां छा माइनस करिणो आहे 3 त हीअ रिज़ल्ट ईंदी -3 उन खां पोइ 6 मां माइनस छा करिणो आहे 4 त 6 माइनस ऐं -4 त माइनस प्लस त 6 + 4 थींदा 10 ऐं 1 मां माइनस कंदासीं 1 माइनस ऐं -5 त हीअ थींदा 1 + 5 = 6 A-B A+B सही आहे सो इन जहिड़ा पाण मैट्रिक्स ठाहिजो ऐं हिन खे सॉल्व कजो सही आहे न अच्छा हाणे हिकिड़ो नोट आहे हिकिड़ो MCQ मूं ॾिनो आहे तव्हांखे सिर्फ़ु हिन जो ऑर्डर ॿुधाइणो आहे हल वग़ैरह न आहे करिणो ठीकु आहे न सो हीअ मैट्रिक्स मिलियल आहे हीअ चए थो हीअ मैट्रिक्स आहे इन जो चए थो जॾहिं मां ट्रांसपोज़ कयो त पोइ इन जो ऑर्डर छा थींदो सही आहे त पोइ ऑर्डर जेको आहे कीअं चेक कबो मां लिखां थो त हुन जो शॉर्टकट बि ॿुधायां थो त कीअं थींदो अच्छा ॾिसो हिन मैट्रिक्स हीअ मिलियल आहे हिन जो ट्रांसपोज़ कबो त A ट्रांसपोज़ = हीअ रो खणी छा में लिखंदासीं कॉलमनि में लिखंदासीं त 2 3 4 ऐं हीअ रो खणी छा में लिखंदासीं त 1 0 6 हाणे हिन जो ऑर्डर चेक कयो त हिन में रो घणा आहिनि 3 रो अथसि ऐं कॉलम घणा अथसि 2 कॉलम अथसि त माना चवण जो मक़सदु त कंहिं मैट्रिक्स जो जेकॾहिं ऑर्डर 2/3 आहे ऐं जॾहिं मां ट्रांसपोज़ कंदासीं त पोइ हिन नंबर खे हेॾां शिफ्ट कयो हिन नंबर खे हेॾां शिफ्ट करिणो आहे सही आहे न हल करण जी ज़रूरत न आहे जीअं मूं हल कयो आहे सही आहे न मिसाल जे तौर ते B मैट्रिक्स आहे उहा मां लिखां थो 2 3 4 5 6 1 0 1 6 2 त हिन मैट्रिक्स जो जेको ऑर्डर आहे हिन में 2 रो आहिनि घणा कॉलम अथसि 1 2 3 4 5 5 कॉलम अथसि सही आहे त हिन मां ट्रांसपोज़ कंदुसि त डायरेक्टली ॿुधाइणो आहे हिन नंबर खे हेॾां शिफ्ट हिन खे हेॾां शिफ्ट करिणो आहे 5 × 2 सही आहे न त हिन में हल करण जी ज़रूरत न आहे त कंहिं मैट्रिक्स जो जेकॾहिं का मैट्रिक्स मिलियल आहे ऐं चए थो हिन जो ट्रांसपोज़ कयो मूंखे ऑर्डर ॿुधायो त बसि नंबरनि खे शिफ्ट कजो सही आहे अच्छा लास्ट टॉपिक आहे हिन खां पोइ हिन में क्वेश्चन हुजे त पुछंदा हलो अच्छा उन खां पोइ आहे
कंहिं मैट्रिक्स जो डिटर्मिनेंट मालूम करे ऐं वरी उन खां पोइ उन सां को नंबर मल्टीप्लाई कयो त रिज़ल्ट छा ईंदी? सही आहे, कंहिं मैट्रिक्स जो डिटर्मिनेंट मालूम करे उन खां पोइ को नंबर उन सां मल्टीप्लाई कयो त रिज़ल्ट छा ईंदी? अहिड़े टाइप जो हिकिड़ो क्वेश्चन आहे, मां ॾियां थो हाणे। ए मैट्रिक्स आहे 1 6 2 8। सो हिन मैट्रिक्स जो मां जेकॾहिं डिटर्मिनेंट चेक थो कयां ए जो डिटर्मिनेंट, त मां ए खे हीअं लिखंदुसि। हिन जो डिटर्मिनेंट छा थींदो? हिकु बार 12 माइनस में विच खां 12 त रिज़ल्ट आई 12, रिज़ल्ट आई 0। आख़िर में छा थो चए? कंहिं मैट्रिक्स जो डिटर्मिनेंट वठी, डिटर्मिनेंट अची वई, उन सां छा मल्टीप्लाई कयो? 2 मल्टीप्लाई कयो त 0 सां जेकॾहिं 2 मल्टीप्लाई कंदो रिज़ल्ट छा ईंदी? 0 ईंदी। अहिड़े लिहाज़ सां सेकेंड एग्जाम्पल, ए मैट्रिक्स आहे 1 3 2 ऐं 9। इन मैट्रिक्स जो जेकॾहिं डिटर्मिनेंट वठंदासीं त इनखे सिंप्लीफाई ईअं कंदासीं 1 3 2 9। फॉर एग्जाम्पल हिन सां के मल्टीप्लाई कयो, छा मल्टीप्लाई कयो? के। त हिन डिटर्मिनेंट छा मिलींदो? 1 9 9 माइनस बी 3 6, 9 मां 6 रिज़ल्ट घणी आई? रिज़ल्ट ईंदी 3। 3 सां छा मल्टीप्लाई करिणो आहे? के। त रिज़ल्ट जवाबु छा ईंदो? 3k। 3k। त इन टाइप जा क्वेश्चन तव्हांखे थोरो ज़हन में हुजनि। सही आहे। अच्छा, हाणे हिन टॉपिक में एतिरो डीपली न आहे, सिंपल असांखे टाइप सिखणा आहिनि, एडजॉइंट सिखणो आहे, डिटर्मिनेंट सिखणो आहे, ट्रांसपोज सिखणो आहे, सिंगुलर मैट्रिक्स छा हूंदी आहे, नॉन सिंगुलर मैट्रिक्स छा हूंदी आहे, सिर्फ़ु इहे जस्ट इहे इन शयुनि ते फोकस रखणो आहे। सही आहे न? सो हीउ टॉपिक हिते ख़तमु आहे। अञा हिन में मैट्राइसिस में मल्टीप्लिकेशन हूंदी आहे। मल्टीप्लिकेशन थोरो हुन में उहो थोरो लेंदी प्रोसेस आहे, पर उहो तव्हांखे मां थोरो सम्झाए छॾियां थो। सही आहे। हुन में जेकॾहिं MCQs अचे थो उहो तव्हांखे ख़बर हुजे। सही आहे, ठाहियां थो। सही आहे। एडजॉइंट के लीडिंग एलिमेंट्स में तो हूंदा न। मिसाल जे तौर ते ईअं न 2 3 4 5 इन जो मां मैट्रिक्स जो मां एडजॉइंट मालूम न कयां त हीउ हेॾां थींदो, हेॾां थींदो, त लीडिंग एलिमेंट्स हूंदा आहिनि। हीउ लीडिंग एलिमेंट्स आहिनि, त हेॾां शिफ्ट थो थिए, हेॾां शिफ्ट थो थिए। हा, डिविजन मैट्राइसिस में डिविजन एग्जिस्ट न कंदी आहे, इन करे उहो डिविजन न आहे। हिन में मल्टीप्लिकेशन, एडिशन, सब्ट्रैक्शन हूंदी आहे। एनी अदर क्वेश्चन? नो क्वेश्चन। अच्छा, ॿिनि मैट्राइसिस जी ज़रब थो सेखारे। ये ए मैट्रिक्स आहे, हीअं बी मैट्रिक्स आहे। सो मल्टीप्लिकेशन ही अच्छा हिन में जेको सवाल थोरा लेंदी आहिनि, इन करे इहे एतिरो कम जो न आहे। सही आहे न? सिर्फ़ु हिन में MCQs हिकिड़ो ॿ सम्झाए थो छॾियां, त हिन में MCQs कीअं ईंदो। अच्छा, ॿिन्ही मैट्राइसिस जी ज़रब कयां त ॿ मैट्राइसिस ज़रब तॾहिं थींदियूं, उनजे लाइ नोट आई त पहिरीं ए मैट्रिक्स जा कॉलम उहे बराबरि हुजनि बी मैट्रिक्स जे रो जे। त MCQs हितां इन मां अची सघे थो त ॿ मैट्राइसिस ज़रब कॾहिं थींदियूं? पॉसिबल कॾहिं थींदो? ॿ मैट्राइसिस जी ज़रब पॉसिबल कॾहिं थींदी? त पहिरीं मैट्रिक्स जा कॉलम बी मैट्रिक्स जे रो जे बराबरि हूंदा त ज़रब पॉसिबल थींदी। सही आहे, अदरवाइज़ कान थींदी। मिसाल जे तौर ते अच्छा, हिन जा कॉलम हिन जे रो जे बराबरि आहिनि। हिन में कॉलम घणा आहिनि? 2। हिन में रो घणियूं आहिनि? अच्छा, बी मैट्रिक्स जे रो जे बराबरि हुजे त रो घणी अथसि? हिकिड़ी। त मूं छा लिखियो आहे? ए मैट्रिक्स जा कॉलम बी मैट्रिक्स जे रो जे बराबरि हुजनि त हिन जा कॉलम आहिनि 2, हिन में रो आहे हिकिड़ी, त हिन में 2 रो हुजनि त पोइ मल्टीप्लिकेशन पॉसिबल थी आहे। सही आहे। सो ॿिनि मैट्राइसिस जी मल्टीप्लिकेशन पॉसिबल करे थींदी। हिते सिर्फ़ु इहो MCQs ठहे थो, ज़रब करण जी ज़रूरत न आहे। सही आहे न? त हीउ थोरो लेंदी थींदो वरी। सही आहे न? त सिंपल ज़रब हिन जी थी सघे थी। ठीकु आहे न? हीअ जो मूं हीउ त हिन जो ॾिनो आहे एग्ज़ाम्पल, जेको हीउ ॾिनो आहे हिन जो ॾिनो आहे। ठीकु आहे न? त हीअ ए मैट्रिक्स आहे, हीअ बी मैट्रिक्स आहे। इन ॿिन्ही जी ज़रब जेकी आहे पॉसिबल तॾहिं थींदी। मिसाल तौर इहे में मैट्रिक्स आहिनि, इन जी ज़रब पॉसिबल तॾहिं थींदी जॾहिं ए मैट्रिक्स जा कॉलम बी मैट्रिक्स जे रो जे बराबरि हुजनि। हिन में कॉलम घणा आहिनि? 2 ऐं हिन में रो घणा आहिनि? 2, त हिन जी ज़रब थी वेंदी। पर हिन मैट्रिक्स में कॉलम 2 आहिनि, हिन मैट्रिक्स में रो हिकिड़ी आहे, हिकिड़ी रो आहे। सही आहे। त हिन जी ज़रब पॉसिबल न थींदी, त हिन में हल करण जी ज़रूरत न आहे। न, छो जो सिलेबस जेको आहे मैट्रिक ताईं आहे। मैट्रिक में
3 ऑर्डर जो मैट्रिक्स आई नहीं कोने फर्स्ट ईयर में हो सही है ओके सो ये टॉपिक जो है ख़त्म आहे एनी क्वेश्चन अबाउट दिस मैट्रिक्स को क्वेश्चन